जी बिल्कुल ॾिसो हिन वक़्तु असीं कराची जे दादा भाई कॉलोनी में मौजूदु आहियूं पर हिते बि साॻी जीअं कराची जे ॿियनि इलाइक़नि जी सूरत हाल आहे अहिड़ी सूरत हाल आहे। मुख़्तलिफ़ जेके घर आहिनि उन्हनि में बि पाणी हिन टाइम बि दाख़िल आहे जेको गुज़िरियल ॾींहं खनि जेकी जारी बरसाति आहे उन बरसाति खां पोइ हिन वक़्तु ताईं पाणी निकाल न थी सघियो आहे। जॾहिं त हिन कॉलोनी में जेको दादा भाई नालो आहे उहो नाले जो पाणी जेको आहे दाख़िल थी वियो आहे, जंहिंखां पोइ शहरी पंहिंजे घरनि ताईं मौजूदु थी विया आहिनि। तुंहिंजे इलाइक़े वासी जेके रहनि पिया उहे घरनि में मौजूदु थी विया आहिनि। मां वाज़े कंदो आहियां त जेकी मुंहिंजे बैकग्राउंड में मस्जिद तव्हांखे नज़र ईंदी ही जेको आहे उहा हिन सॼे कॉलोनी जी जेकी मस्जिद आहे, पर जेको आहे हिते पाणी हुजण करे उन मस्जिद खे बि ख़ाली नज़र ईंदी, छाकाणि त जेके नमाज़ लाइ ईंदड़ आहिनि माण्हू उहे हिन पाणी में क्रॉस करिणो थो पए, तंहिं करे पाणी ॾाढो जेको आहे ख़राबु ऐं नालनि जो पाणी आहे मिक्स थी वियो आहे। न सिर्फ़ु एतिरो पर हीअ जेके घर आहिनि तव्हां घर ॾिसंदव घरनि जे दरनि ताईं पाणी आहे ऐं दरनि में अंदरि दाख़िल थी वियो आहे ऐं जंहिंजो गंदो पाणी आहे, छाकाणि त हीअ जेको पाणी आहे बरसाति सां गॾु नाले जो पाणी जेको आहे ॿाहिरि अची वियो आहे। जंहिंखां पोइ दादा भाई जेको नालो आहे उनखां पोइ पूरी कॉलोनी में जेको आहे दादा भाई नाले जो पाणी दाख़िल थी वियो आहे। हीअ जेके मेन रोड तव्हांखे मां ॾेखारींदो हलां त हीअ मेन रोड आहिनि कॉलोनी जा, पर कॉलोनी जा मेन रोड हिन वक़्तु पाणी हेठि आहिनि, गोॾे जेतिरो पाणी बीठल आहे। जॾहिं त जेके घर में रहंदड़ माण्हू आहिनि उहे घरनि ताईं मौजूदु आहिनि ऐं ॿाहिरि न पिया निकिरनि, छाकाणि त हीअ पाणी जेको आहे न सिर्फ़ु बरसाति जो पाणी आहे पर जेको नालो वधी वञणु ऐं जेको नालो उथलणु सबबु हीअ इलाइक़ो सॼो पाणी हेठि अची वियो आहे। मां इहो बि वादे कंदो आहियां त हिन वक़्तु जेको आहे मौसम खाते पारां इहा ॻाल्हि पिणु कई वई आहे त जेको शहर में अर्बन फ्लड आहे उहो जेको आहे एमरजेंसी नाफ़िज़ कई वञे, उन में जारी कई वञे, छाकाणि त अर्बन फ्लड अची चुको आहे। शहर अंदरि ॿोॾि जो ख़तरो वधी वियो आहे, जंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़ा पिणु ख़ाली कराया विया आहिनि। जी।